आओ ता सभिनी खे चवां थो हथन में चूड़ियूं पायो हथन में चूड़ियूं ऐं उन खां पोइ पोतियूं पायो पोतियूं पाए के कुंड में वञी वेही रहो। बाक़ी आवाम में त को हाल ई कोन्हे। हेॾा कत बुत लॼायो अथव राणे खे। राणा खान तो जी इन कावड़ मासी की न समझासी। आउं जॾहिं बि शहर वेंदो आ तव्हांखे ख़ासि हिदायत करे वेंदो आ या न करे वेंदो आ ॿुधायो त पोयां पंहिंजो ऐं पंहिंजे राज जो ख़्यालु रखिजो। इहो तव्हां सभिनी खे चई वेंदो आ। हाँ राणा खान मुंहिंजे शहर वञण खां पोइ अवां सभिनी खे का ख़बर आहे पोयों छा थियो आ? गुजारो थियो आहे राणा खान। वाड़े मोहर वाह नबू ॻोठ में त अवां सभु वेठा हो न या मां वेठो आं? वरी मूंखां था पुछो राणे खान खां छा थियो आ छा न थियो आ? वाह राणा खान ए इते त खैर लगो पियो आ। ए की न थियो आ? हाणे ढकिजी वियो कांबू ढकिजी वियो। ॾिसो वञी भूरे जी हालत ॾिसो ने भूरे जी हालत छा थी आ। ए भूरे जी हालत ए गुजारो थियो आहे राणा खान। एडी भारत करण खां पोइ बि अवां खां कुछ भी न थियो। हुन चनेसर जा माण्हू असांजे माण्हुनि जी बेइज्जती करे हलिया विया न बेइज्जती। ए राणा खान ए इन ॻाल्हि जो असांखे पतो ई किन्हे। हिते मुंहिंजे ई तर में मुंहिंजे ई राज जे माण्हुनि खे मुंहिंजे ई ॻोठ में चनेसर जा माण्हू मारे वञनि उफट तव्हांखे का बि परवाह कान्हे। पर राणा खान असांखे ॻाल्हि ॿुध कांबू ॻाल्हि ॿुध। सिलू वारनि भूरे खे लठियुनि सां ड्राहे विधो आ। ए राणा खान ए असांखे त ख़बर की न पई पर सारंग बि की न कयो। ए हू त हूंदो। सारंग पंहिंजे कमनि मों वांदो किथे आहे? सारंग ते तव्हां बयार छो था ॾियो? वांदो हुजे त इहे कम करे न। नज़ारो करे छॾियो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।